अदाड़े बांधी तुझी कड़ा के पांजी सोधी खबर सजने तो का तड़ांदी तू पातारियां पांधी असां पंध पिरेंदे। दोस्तों विच सीरे में सोणीअ के हुन तरफ़ खां हिकु बुंड या बांडी पाण ॾे ईंदो ॾिसण में आयो। सोचई त हुन पार जूं ख़बरूं हिन बांडी खां पुछी वठां, पर पाणी जो वेको एॾो तिखो जो हू बीह न सघे पई। पर पोइ बि तड़ तकड़ में हुन खां हाल वाल वठी थी त हुन पार जूं हुन कंदीअ जो असां ख़बरूं ॿुधाए त मुंहिंजा महबूब कीअं हुआ, तूं पातारियां पांधी असां पंधु पिरेंदे। तूं हुन कंदीअ खां अचें पियो, पातार खां अचें पियो, असांजो पंधु पिरेंदे आहे। पोइ उन खां हाल अहिवाल करे सोणी वरी पंहिंजो सफ़र जारी रखे थी।